अस्सलाम वालेकुम या अली मदद सभिनी के यूट्यूब चैनल ते सभिनी के वेलकम। जीअं त असां यूट्यूब फैमिली चैनल ते मौजूद आहियूं ऐं अली अहमद सॼी गाॾी हूंदी करे छॾी आहे। अॼु अली अहमद भी गॾु आहे असां सां, अम्मा भी गॾु आहे। अम्मा त हूंदी आहे गॾु पर अली अहमद भी गॾु आहे। अली अहमद सॼी गाॾीअ खे अॻियां जेको डैशबोर्ड ते सामान पियो आहे सभु खणी ऊंधो करे छॾियो अथई। ऐं हिकिड़ो सुवालु आयो हो त अम्मीअ खे मां उहो सुवालु कयो ऐं उनजो जवाबु अम्मी ॾींदी, त अम्मी सुवालु बि मूंखे सम्झ में न आयो। अम्मी सुवालु छा हुयो? सवाल हुयो त किताबनि जो मुतालियो आहे या उमिरि जो लिहाज़ आहे, मतिलबु जेके तारीख़ी लफ़्ज़ ऐं क़दीमी लफ़्ज़ शायदि सुठा था लॻनि उन्हनि खे ॿुधण वारनि खे, त इहे छो कीअं छाजे करे पे ॻाल्हाए उमिरि जे लिहाज़ खां या किताबनि जे मुताले खां। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त पहिरियों मुतालियो न पर मुशाहिदो, उहो इहो त वालदेन जी पिरोरश, जेके लफ़्ज़ हुननि ॿुधाया ॻाल्हाया, जेके दर्स हुननि खाइण में पीअण में उथण वेहण में ॾिना। ऐं ॿियो त किताबनि जो मुतालियो बि कयो आहे, इन करे जो टीचर रही आहियां, उन करे किताबनि जो मुतालियो बि आहे। ऐं हाणे उमिरि बि इहा आहे। जॾहिं जवानी हूंदी आहे त उन वक़्तु ॼाण सभु हूंदी आहे पर पाण ताईं महदूद हूंदी आहे। जवान नौजवान ॿार या छोकिरो या छोकिरी कंहिंखे दर्स ॾींदो त उन जो असरु एतिरो न थींदो आहे, उनखे घणे क़दुरु इग्नोर कयो वेंदो आहे, छाजे करे त जवानी दीवानी आहे। बाक़ी जॾहिं थोरो पुठीरो थो माण्हू थिए त पोइ उनखे ॿुधो थो वञे पियो त इन जो तजुर्बो आहे ज़िंदगीअ जो, उथणी वेहणीअ जो, त इहो छा थो चवे पियो। त शायदि इन करे तव्हां इहे लफ़्ज़ ॿुधाइनि। हाणे इन में टे मरहला थी विया, हिकिड़े माउ पीउ जी पिरोरश सम्झाणियूं, ॿियो मरहलो किताबनि जो मुतालियो, टियों मरहलो थियो उमिरि जो। इन्हनि टिनी खे मिलाए जेकॾहिं कंहिं ॻाल्हि में आणिजे त दर्स ॾियणो असांजो हक़ु आहे, अलाह करे कंहिंखे सम्झ में अचे।